नाज़रीन करमपुर में अहम खबर है जो गांव शहर के करमपुर के सीनियर सहाफ़ी का फुर वाक़े खिलाफ करमपुर जा सहाफ़ी और शहरी सरापा एहतजाज धरणो। करमपुर के सीनियर सहाफ़ी बाबूलाल मंदाण और संदस दोस्त आकाश कुमार का करमपुर शहर लग बेगारी पुल वटे मोटरसाइकिल सवार टे नामालूम हथियारबंदन हथियार ताणे हथियार के जोर से सहाफ़ी बाबूलाल मंदाण के यरगमाल बनाए तशद्दुद करण बाद सवा 3 लाख रोक रकम सोनी मुंडी ATM कार्ड CNIC CD मोटरसाइकिल 2023 ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी सां फरार थी विया। फुर वाक़े खिलाफ़ सहाफ़ी बिरादरी जो सहाफ़ी बाबूलाल मंदाण, सहाफ़ी सनाउल्लाह बिजारणी, सहाफ़ी जावेद उस्मान बिजारणी, सहाफ़ी गुलाम यासीन जाफरी, सहाफ़ी हुसैन बख्श चोलियाणी, सहाफ़ी सैफुल्लाह बिजारणी, सहाफ़ी अली शेर जाफरी, सहाफ़ी सिंगार अली नसीराणी, शहरी इताद जे अॻवाननि सेठ संदीप कुमार जीवतमल, मुखी नानक राम, सेठ शंकर लाल, सेठ इजल लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में वाक़े वारे हंधि रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे केतिरा ई कलाक धरणो हयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन एहतिजाज जे मौक़े ते करखियल बदअमनी ऐं करमपुर पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी धरणे जे मौक़े ते सहाफ़ियुनि ऐं शहरी इताद जे अॻवाननि जो चवणु हो त हर आए ॾींहुं शहर ऐं इलाइक़े में फुरूं चोरियूं रोज़ मामूल बणियल आहिनि, पुलिस को बि तहरुक नथी वठे। मुज़ाहिरीन चयो त पुलिस ॾोहारनि सां ॿिट बणियल आहे, पुलिस इलाइक़े में अमन बहाल कराइण नथी चाहे। मुज़ाहिरीन आख़िर में चितार ॾींदे चयो त शहर तोड़े इलाइक़े जो अमन अमान बहाल थियण ताईं एहतिजाजनि ऐं धरणनि जो सिलसिलो जारी रहंदो। होॾां करमपुर पुलिस SHO ग़ुलाम अली बिरोही धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराइण बाद 2 ॾींहं जी मोहलत ते धरणो ख़त्म करायो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।